हैदराबाद में जुमे ॾियारे लॉकडाउन 3 कलाकनि ताईं सख़्तु रहियो, जॾहिं त निमाज़ घरनि में अदा कई वई ऐं शहर में पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त जारी रहियो। लॉकडाउन जे 33 ॾींहं बि हैदराबाद में मंझंदि 12 वॻे खां शाम 3 वॻे ताईं लॉकडाउन सख़्तु रहियो। मंझंदि 12 वॻे खां हैदराबाद शहर, लतीफ़ाबाद ऐं कासमाबाद में समूरा कारोबारी मर्कज़ मुकमल बंदि थी विया, जंहिं करे पहिरियों भेरो कर्फ्यू जहिड़ो सख़्तु लॉकडाउन नज़र आयो। जॾहिं त हैदराबाद शहर जा हैदर चौक, गोल बिल्डिंग, नई पुल, बाचा खान पुल समेत शहर जूं समूरियूं चौकूं ऐं रस्ता वीरान नज़र आया। होॾां हैदराबाद जे रोडनि ऐं रस्तनि ते रेंजर्स ऐं पुलिस जा जवान गश्त कंदा रहिया, जॾहिं त इलाइक़े में कुझु नौजवान रोडनि ते नज़र आया त एहलकारनि उन्हनि खे पकड़े निटण उस में अध खां मुने कलाक ताईं कुकुड़ बणाए बीहारे सज़ा ॾिनी। सख़्त लॉकडाउन जो वक़्तु पूरो थियण बाद लॉकडाउन में थोरी नरमी कई वई, जंहिं बाद शाम जो सिर्फ़ रेज़की, सब्जी ऐं खीर जा दुकान खुली विया, जॾहिं त शाम जो 5 थींदे ई समूरा दुकान बंदि कराया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।